कंधाकोट खां रिपोर्ट कर रहा है गुलाम सरवर शेख। कंधाकोट प्रेस क्लब आॾो ॻोठ गुल मोहम्मद गोलो जे रहवासियुनि गोला बिरादरी जे मर्द औरतुनि ऐं मासूम ॿारनि कलाम पाक खणी 3 महीना अॻु ॿिनि ॼणनि जे मुबैना अग़वा ख़िलाफ़ एहतजाज कयो। उन सिलसिले में ॻोठड़नि दीदार अली गोलो, मुसम्मात नजमा खातून गोलो, शबाना गोलो, रशीद गोलो, बरकत अली, सुखन अली गोलो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बख्शापुर थाणे जे हद मां 3 महीना अॻु जवाबदार फहमीद गोलो, इस्माइल गोलो, अकबर फरीद गोलो, अताउल्लाह गोलो असांजे घरनि में दाख़िल थी हथियारनि जी ज़रूरत ते ॿिनि ॼणनि अफियानाज़ धीअ दीदार गोलो ऐं 13 सालनि जी मासूम शहला ख़ातून धीअ रशीदा गोलो खे ज़ोरी अगवा करे खणी विया। जंहिं बैदि बख्शापुर थाणे ते असां जवाबदारनि ख़िलाफ़ केस बि दर्ज करायो, जंहिं मां हिकु जवाबदार गिरफ़्तार बि थियो, पर पुलिस चंद ॾोकड़नि एवज़ जवाबदारनि खे छॾे ॾिनो। जॾहिं त अहिड़ी तरह असां पंहिंजे सरदार समेत इलाइक़े जे मोहसिन खे बि ॾिनी, पर जवाबदार कंहिंजे चए में नथा अचनि। हाणे जवाबदार नियाणियुनि जी आज़ादी लाइ 20 खां 25 लख रुपया घुरनि था, जॾहिं त जवाबदारनि जे पुष्ट पनाही ख़ान मोहम्मद अली बख्श गोलो करे रहिया आहिनि, जेके झेड़े खे वधीक हथी ॾेई रहिया आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ बि असीं SSP कश्मीर समेत आला अख़्तियारनि खे अपील था करियूं त जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खणी नियाणियूं वापसि कराए ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाए वेंदो।